नवाज न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। डॉक्टर आरिफ अलवी अगूणे वजीर आज़म इमरान खान अगूणे डिप्टी स्पीकर कासिम सूरी गवर्नर पंजाब उमर सरफराज टीमा खिलाफ आर्टिकल 6 तहत कार्रवाई जो फैसलो करे वरितो। वजीर आज़म शहबाज शरीफ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े वारी समरी रद्द करे छॾी। पेट्रोल जा अघ साॻिया बरक़रार। इत्तलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त गुज़िरियल हुकूमत जी नालाइकी नाअहली ऐं ग़लतियुनि जी सज़ा आवाम खे नथी ॾेई सघिजे। महांगाई जी सतायल आवाम ते वधीक बार नथो विझी सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 3 ॾींहनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थी वियो। वज़ीर आज़म सां सऊदी अरब जो दौरो कंदड़ 13 रुकनी वफ़द में बिलावल भुट्टो ज़रदारी, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, शाहज़ैन बुगटी, मरियम औरंगज़ेब, ख्वाजा आसिफ, सालिक हुसैन, मिफ्ताह इस्माइल ऐं मोहसिन दावर शामिल। वज़ीर आज़म सऊदी क़यादत सां मुलाक़ातुनि में इक़्तिसादी, वापारी ऐं सीड़पकारी खे हथी वठाइण ते ॻाल्हियूं थींदियूं। शहबाज शरीफ पाकिस्तानी अफ़रादी क़ुव्वत लाइ रोज़गार जा वधि खां वधि मौक़िया पैदा करण जे हवाले सां बि ॻाल्हाईंदो। वज़ीर आज़म सऊदी इख़्तियारनि ऐं क़यादत सां गॾियल दिलचस्पी जे मामलनि, ख़िते ऐं आलमी मामलनि ते बि ख़यालनि जी ॾे वठि कंदो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान सऊदी अरब सां लाॻापनि खे अहमियत ॾिए थो। दौरे दौरान डिघे ॿुधे वारनि ॿितरफ़नि लाॻापनि खे मज़बूत करण ते ॻाल्हियूं थींदियूं। सऊदी अरब हर ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत सिंध हाउस मामले में